नाज़रीन खे ख़बर सकरन थाणे में फोत थियल नवाज़ ज़रदारी ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। वीडियो में थाणे अंदर फोत थियल नवाज़ ज़रदारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचनि पिया। वारसनि जो चवणु आहे त ज़िम्मेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां सकरन थाणे में फोत थियल नवाज़ ज़रदारी ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया वीडियो में थाणे अंदर फोत थियल नवाज़ ज़रदारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचनि पिया। वारसनि जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आगाह करे रहिया आहियूं, अपडेट कंदा हलूं। सकरन थाणे में फोत थियल नवाज़ ज़रदारी ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। वीडियो में थाणे अंदर फोत थियल नवाज़ ज़रदारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचनि था। वारसनि जो हिन हवाले सां चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ब्रेकिंग न्यूज़ ट्रांसफॉर्मर सां शेयर करे रहिया आहियूं। सकरन थाणे में फोत थियल नवाज़ ज़रदारी ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। हिन हवाले सां ॿुधायूं पिया वीडियो में थाणे अंदर फोत थियल नवाज़ ज़रदारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचनि था। सकरन थाणे में फोत थियल नवाज़ ज़रदारी ते तशद्दुद वारी वीडियो साम्हूं अची वई आहे। आगाह कयूं पिया हिन ख़बर जे हवाले सां वीडियो में थाणे अंदर फोत थियल नवाज़ ज़रदारी जे जिस्म ते तशद्दुद जा निशान नज़र अचनि था। वारसनि जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। नाज़रीन